हड़ई हिक जहिड़ा दोस्तों ड्रामा सीरियल केटिन वारनि जो हड़ई हिक जहिड़ा तमामु जल्द तव्हांजे साम्हूं अचण वारो आहे ऐं मुंहिंजे ख़्याल में हवेली जी जाइ ते हाणे सोप सीरियल हड़ई हिक जहिड़ा केटिन वारा हलाईंदा तमामु जल्द तव्हांजे साम्हूं नए हफ़्ते में घणो करे जो पहिरियों एपिसोड हली वेंदो दोस्तों। हड़ई हिक जहिड़ा हिकु कॉमेडी ऐं ज़बरदस्त फ़नी किरदारु इन में आहे। सभई अदाकार कॉमेडी ऐं फ़नी में मशगूल आहिनि ऐं दोस्तों हिन महीने जी आख़िर ताईं 2-3 ड्रामा साम्हूं अचण वारा आहिनि जंहिंमें वेरनि जी वस्ती भी तमामु जल्द सिंध टीवी वारनि जो सोप सीरियल जेको आहे इहो बि तमामु जल्द लॉन्च थियण वारो आहे। इन जी भी काफ़ी शूटिंग मुकमिल थी चुकी आहे। कुझु ॾींहंनि जे अंदरि साम्हूं तव्हांजे इहो बि अची वेंदो ऐं इहो बि ज़बरदस्त हिकु बहितरीनु सोप सीरियल आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन में तव्हांखे ख़बर आहे वॾा वॾा एक्टर आहिनि जंहिंमें नाले वारो एक्टर हाजन प्रेमी जंहिंमें एस भटिया ॿिया टिया खोड़ सारा अदाकार आहिनि। काफ़ी अपडेट तव्हांखे मां ॾेई चुको आहियां पहिरियां बि, लेकिन इन सां गॾोगॾु दोस्तों हिकु ॿियो ड्रामो बि अची रहियो आहे उहो बि जेको आहे सिंध टीवी वारनि जो आहे मश्करी में आहे कॉमेडी फ़नी जंहिंजो नालो आहे जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुस अहिड़े हिसाब जो उहो ड्रामो आहे। उहो बि तमामु जल्द तव्हांजे असांजे अॻियां ईंदो ऐं उहो बि तमामु जल्द मुकमिल थियण वारा आहे। इन जी शूटिंग ॾाढी तेज़ी सां लगातार हली रही आहे। ज़ालियूं जहिड़ा मुड़ुस ज़बरदस्त कॉमेडी ड्रामो आहे इहो बि दोस्तों इहो वरी जेको आहे सिंध टीवी वारनि जो आहे। हड़ई हिक जहिड़ा इहो केटिन वारनि जो ऐं हू सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे। ॿई ज़बरदस्त ऐं जंहिंमें इहो ज़बरदस्त ड्रामो ॿियो गॾोगॾु वेरनि जी वस्ती ऐं चोथों ड्रामो जेको मां तव्हांखे ॿुधायो तयारु थी रहियो आहे उनजो नालो फ़िलहालु असां नथा ॿुधाए सघूं। उहो मेहरान टीवी वारनि जो आहे। उहो फुल एक्शन ड्रामो आहे जंहिंमें लाला रफ़ीक ज़ऊरा ज़ुल्फ़कार बुर्दिया अहमद अली शेख आहे एस भटी आहे माना एस भटी न हूंदो उन में सॉरी ऐं ॿिया अदाकार